खैरपुर में वापडा सैपको मुलाजमन की जबरी रिटायरमेंट ऐं बदिलियन खिलाफ सैपको मुलाजमन आफिसन के ताला हणी एहतजाजी मुज़ाहिरो कयो। सैपको मुलाजमन सैयद शाहिद अली शाह, शुजा घुमरो, फेरोज अबरो ऐं ॿियनि जी अॻुवाणी में आफिसन जी तालाबंदी करे एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौके ते मुज़ाहिरीन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त वापडा सैपको जे एडिशनल चीफ मंजूर हुसैन सूमरो बिना जवाज़ लुकमान सब डिवीज़न जे मीटर रीडर अनवर अली हुजन के जबरी रिटायर करे सब डिवीज़न जे मीटर रीडर मोहम्मद हयात के बावड़ो बदली करे छॾियो आहे, जेका सरासर ज़्यादती आहे। हुननि चयो त सैपको मुलाज़मन सां थींदड़ ज़ुल्म ख़िलाफ़ ख़ामोश न विहिबो, जेकर एडिशनल चीफ सैपको मुलाज़मन सां ज़्यादतियूं बंदि न कयूं त सखर, राणीपुर, प्रियालोय, खैरपुर, लुकमान सब डिवीज़न जा मुलाज़िम सरापा एहतजाज पण जी आफिस जी तालाबंदी कंदा।